टाउन कमेटी नबीसर रोड ऐं यूसी बख्तावर ते पीपी उम्मीदवार कामयाब थी विया। पीपी हिमायतुनि जूं रैलियूं जशन मिठाइयूं विरायूं वयूं। तफ़सीलन मूजिब टाउन कमेटी नबीसर रोड जे 3 वार्डनि ते पीपी उम्मीदवार सोभारा थिया। 3 वार्डनि ते पीपी पीटीआई ऐं आज़ाद उम्मीदवार ऐं टीएलपी उम्मीदवारनि में मुक़ाबलो थियो। वार्ड नंबर 1 ते पीपी उम्मीदवार जावेद इकबाल 398 वोट खणी कामयाबी माणी, जॾहिं त आज़ाद उम्मीदवार महेश कुमार 165 वोट खया। टीएलपी उम्मीदवार नदीम जट 73 ऐं पीटीआई उम्मीदवार शकील बलोच 100 वोट खणी सघियो। वार्ड नंबर 2 ते पीपी कोहली 466 वोट खणी सघियो। वार्ड नंबर 3 ते पीपी उम्मीदवार सैयद सज्जाद शाह 596 वोट खणी कामयाब थियो, जॾहिं त पीटीआई उम्मीदवार साबिर लगारी 265 वोट खणी सघियो। यूसी शहीद माई बख्तावर ते पीपी उम्मीदवार वॾी लीड ते कामयाबी माणी। पीपी चेयरमैन उम्मीदवार मोहम्मद सईद मेमण ऐं वाइस चेयरमैन आफाक अनवर आराई 3595 वोट खणी कामयाबी माणी, जॾहिं त पीटीआई उम्मीदवार करीम चांडियो ऐं चङो भील 1661 वोट खणी सघिया। यूसी जे 3 वार्डनि ते पीपी काउंसलर ऐं ज़िले काउंसलर अयाज़ रिंद बि पीटीआई जे उम्मीदवारनि खे वॾी लीड सां शिकस्त ॾिनी आहे।